सिंधी आखाणी सुहिणी यादि बाग़ वीहो। सुबुह थियो, टई छोकिरा हेठि लथा। मीनू अची वई हुई, नाश्ते पाणी जी तयारी पई करे। सुषमा पुछो, अञा टई छोकिरियूं कान आयूं आहिनि? अञा कान उथियूं आहिनि छा? मीनूअ चयो, हा बसि तयारु थी अचनि थियूं। मां नाश्ते जी तयारीअ जे करे थोरो जल्दी अची वियसि। मथां विकीअ चयो, अरे उथी करे मेकअप कंदियूं, संभरंदियूं, असांखे नाश्तो ॾेई लायो न त असां वञूं। मीनूअ चयो, ॾिस हींअर मज़ाक करी थो, जे हू ॿई अचनि न त मज़ाक न कजे, वरी टीना गुस्से थी वेंदई। अञा राति वारो गुस्सो कान लथो हूंदो हुनजो। अमन चयो, हा आहे त सही ॻाल्हि, पर हींअर कुझु कान चवंदी छो त आयशा गॾु आहे न। पोइ विकीअ जो वारो निकिरे ऐं सनीअ जो त ख़बर कान्हे, योगेश चयो। असां टिनी जो वैसे बि रोज़ वारो ई निकिरंदो आहे ऐं ॿई गॾु थियनि त पोइ त भई भॻवान ई बचाए। मथां टई ॼणियूं अची पहुतियूं। आयशा आस्ते सां सभिनी खे चयो, मां बि नाश्ते पाणीअ जी तयारीअ में हेल्प थी कयां पई। मीनू चयो, न सभु थी वियो आहे, तव्हां सिर्फ़ु गॾिजी खाओ ऐं नाना नानीअ खे पोइ असां दरी ॾेई था अचूं। तंहिं ते आयशा चयो, न असां सां गॾु ई खाइनि, असांखे ॾाढो मज़ो ईंदो। तंहिं ते मीनू ऐं सुषमा खे ॿुधी करे ॾाढी खिल आई। न तव्हां ॿार सभु खाई लायो, कोई वांदो न आहे। तंहिं ते आयशा चयो, न मां सभु थी करे अचां, गॾिजी खाईंदासीं, मज़ो ईंदो। मूंखे बि परिवार में गॾु खाइण में ॾाढो वणंदो आहे। सुषमा ॾाढो ख़ुशि थी। केतिरा न सुठा संस्कार आहिनि। अमेरिका में रहण खां पोइ बि हिकु परिवार जी अहमियत ख़बर अथसि। कंहिं कुझु बि न चयो। आयशा अॻिते हली अंदरां खां सॾु आई। मथां राजा, रमेश सभु अची पहुता ऐं सभु नाश्ते जे खाइण लाइ टेबल ते वेठा। आयशा टेबल ते न वेही करे अंदरि रसोड़े में वई। मीनू ऐं सुषमा खे तयारी कराइण लॻी। अमन दिलि ई दिलि में ॾाढो पियो ख़ुशि थिए। तंहिं ते विकीअ पासे में वेही करे चूंडी पाती, टेबल ते ध्यानु ॾे। अमन आॾो कंध करे गुस्से में चयो, तंहिं ते सनीअ खां आहिस्ते सां खिल निकिरी वई ऐं पंहिंजी डीस में निहारण लॻो। कंध बिल्कुलु बि मथे कान कयो। योगेश सभिनी खे ॾिसी करे, विकी चुप करे टेबल ते वेह न। अमन चयो, कोई वांदो न आहे, इन जो बि वारो ईंदो त असां वरी कहिड़ो छॾण वारा आहियूं। विकीअ चयो, हा उहो ई त सभु राह ॾिसी वेठा आहियो न। 5 मिंट बिल्कुलु ख़ामोशी छाइजी हुई। मथां प्रीतीअ चयो, तोखां अॻ में घणा ॼणा वेठा आहिनि? टीना चयो, ही 2 भाउर वेठा आहिनि। त विकीअ मथां चयो, तूं बि वेठी आहीं, 3 खां पोइ नंबर मुंहिंजो आहे। टीना वरी गुस्से मां निहारे चयो, तोखे मुंहिंजी जी फिकर छो हूंदी अथई? मां शादी कंदमि त ही बि कंदा छा? ही 2 बि करे लाहींदा, सिर्फ़ु मूंखे छो हैरान कंदो आहीं? टीना वधीक गुस्सो कंदी वई ने दड़का ॾींदी वई। विकीअ चयो, अरे तौबा कई मुंहिंजी मां, तौबा कई, तोखां अॻ में मां शादी कंदुमि, पर मूंखे छॾ, चुप कर। सभु खिलण लॻा। अॼु खां पोइ मूंखे शादी जे नाले जी छिड़ न कजांइ, यादि रखजांइ। विकीअ चयो, न कहिड़े कुते चक पातो आहे जो मां तोखे छेड़ो ॾींदमि। सभु खिलण लॻा। मथां अमन वरी चयो, टीना पोइ तूं योगेश खां अॻ में शादी कंदीअ की पोइ?
कंधु आॾो करे हथ में बजाए चमचीअ जी छुरी खणी अमन खे ॾेखारे चयो, अमन सच थी चवें, तुम भी चुप कर। अमन जी न मां त खाली सवाल तो पुछां न। सब एॾो खिलण लॻा कि वाकई ही भाउर भेनरुनि जो प्यार केॾो न मिठो थींदो आहे। सचमुच वेकेशन ईंदी आहे त ही सभु गॾिजी केतिरो न मज़ाक मस्ती कंदा आहिनि। जे नंढा हूंदा हुआ त विढ़ंदा हुआ, वरी जुड़ंदा हुआ। हींअर त सिर्फ़ मज़ाक मस्ती ख़ुशी। सच भॻवान नज़र न लॻाए हिन घर खे।